अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, रानीपुर बहरिया कॉलेज में 2 ॾींहं वारो साइंस ऐं आर्ट मेलो शुरू थी वियो आहे। वधीक तफ़सील रहीम सोलंकी जी हिन रिपोर्ट में। मिलंदी आहे कि कैपिटल में इस्लामाबाद सब कुछ असांखे लोकेशन मिलंदी आहे त हाणे इन जो इहो एतिरो रानीपुर जे बहरिया कॉलेज में 2 ॾींहनि जो साइंस ऐं आर्ट्स जेका मेलो लॻायो आहे। अचो त उते जेके शरीक थींदड़ आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। अॼु हिते बहरिया फर्निचर कॉलेज रानीपुर में असां हिकिड़ो साइंसी मेलो रखियो आहे। असल में बेसिकली हिन एग्ज़िबिशन जो मतिलबु इहो आहे त ॿार जहिड़े बि फील्ड में हुजे उनखे उहा थियोरिटिकल खां अगरि एक्सप्लेनेशन बि हुजे। हाणे एक्सपेरिमेंटली जेका असां कयूं कोन था, फर्स्ट इंटर में जेके ॿार पढ़नि था, भली उहे जहिड़ा बि कॉलेज आहिनि उते जेके उस्ताद पढ़ाईंदा आहिनि उते एक्सपेरिमेंट जेका आहे हर टॉपिक जे लिहाज़ नथा कराइनि। हिते एग्ज़िबिशन करण जो मक़सदु इहो आहे त भली उहो फिज़िक्स हुजे या केमिस्ट्री हुजे या उहो बायो हुजे, त इन में असां थ्योरी सां गॾु उते असां हिनखे एक्सपेरिमेंटली बि करायूं। ही सर ॿारनि जेको आहे ब्रिज ठाही आहे, हाइड्रोलिक ब्रिज सिस्टम हिननि ठाहियो आहे जंहिंसां पावर सां ब्रिज ओपन बि थिए ऐं क्लोज़ बि थी थिए। उनखां अलावा अगरि असां हेॾे नज़र फेरायूं त असांजो IT स्टाइल बि आहे। ठीकु आहे, IT में हिननि 2-3 क़िस्म जा सॉफ्टवेयर आहिनि, एज कैलकुलेटर बि आहे ऐं स्कूल MIS बि आहे। अगरि हिते पसगिरदाईअ में के प्राइवेट स्कूल्स आहिनि त उहे असांखो इहे परचेज़ बि करे सघनि था। उन में इहो असां फैसिलिटीज़ ॾेई था सघूं त उन्हनि में जेके असांजी फीस सिस्टम आहे, एग्ज़ाम सिस्टम आहे या टोटल गेट पास मार्कशीट, इहे जेके बि शयूं जनरेट थियूं थियनि या SMS जेको ॿारनि ॾे फॉरवर्ड थिए थो, उहो टोटल असांजो टीम जेको आहे कनेक्ट कयो आहे। इहो इवेंट्स आहे, इहो असां जेको ॾिसी हिन वक़्तु आया आहियूं तमामु असां उन मां मुतमिन थिया आहियूं। ऐं अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि एग्ज़िबिशन्स, इहे गवर्नमेंट खे हर इदारनि में हुकुम ॾियणु घुरिजे त इहे जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि में बि इहे शयूं, जो हिन में हिकिड़ी अवेयरनेस अचे थी, ॿारनि में कॉन्फिडेंस अचे थो, पेरेंट्स अची करे उन्हनि जी एक्टिविटीज़ अची करे उहे ख़ुदि मुतमिन थियनि था, त इहे बि हिकिड़े क़िस्म जो इल्मु आहे साईं। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।